भारतीय बचाव वारे वजीर जी सिंध बाबत ॾिनल बयान खिलाफ सिंध असेंबली में बसपति ठाराव यकराय मंसूर। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला सिंध के हुक्मरान धुर पारां गॾियल ठाराव पेश कयो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। सभिनीनि खां पहिरियां मुस्लिम लीग सिंध पाकिस्तान ठाहिण लाइ ठाराव पेश कयो हो। असां हिते ऐवान में वेठल सभु ख़ुशनसीब आहियूं। क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्नाह जे कोशिशुनि ऐं असांजे वॾनि जी क़ुर्बानी खां पोइ पाकिस्तान ठहियो। भारत जो डिघो अरसो रहंदड़ बचाव वारो वज़ीर अहिड़ी शिकस्त न ॾिठी आहे जेका पाकिस्तान भारत के जंग में ॾिनी। उन जे करे हू वाइराप जो शिकार आहे। सिंध जो पाणी पीअंदड़ सिंध सां गद्दारी नाहिन कंदा। सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त भारत जे बचाव वारे वज़ीर तरफ़ां सिंध बाबति बयान पॉपुलर असिस्टेंट तौर इस्तेमाल कयो आहे। भारतीय वज़ीर तारीख़ी नाहे पढ़ी जवाहरलाल के भी न पढ़ियो आहे तॾहिं उहो बयान ॾिनो अथई। सिंध 6000 साल पुराणी आहे। दुनिया में पहिरियों किताब में सिंध बाबति लिखियो वियो हो। ठहराव जे ऐवान में मौजूद मुखालिफ़ तुर जे मेंबरनि हिमायत कई। सिंध असेंबली सिंध बोर्ड ऑफ इंटरमीडिएट जे सेकेंडरी एजुकेशन तरमीम बिल यकराय मंजूर करे वरितो। असांजी फ़ौजनि खे मज़बूत हिकमत अमली सां मुस्तक़बिल जे जंग लाइ तैयार रहणो पवंदो। असांजे भरपासे जे दुनिया हिक तस्वर न थियण जोगी रफ़्तार सां तब्दील थी रही आहे। उन तब्दीली सां असांजा अंदरियां ऐं परॾेही आज़माइशुनि सां गहरा असर पइजी रहिया आहिनि। उहे असर हाइब्रिड मुहाज़ आराई खां वठी जंग ताईं वधियल आहिनि। उन हालतुनि में असांजे हथियारबंदनि फ़ौज खे वधीक हम आहंगी गॾियल सहकार ऐं हिक जहिड़े मक़सद सां तैयार रहणो पवंदो। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद जो अलविदाई तकरीब के ख़िताब संदसि चवण आहे त हू हथियारबंद फ़ौज विच में हम आहंगी गॾियल हिकमत अमली ऐं सहकार के अहम ज़रूरत सम्झे थो। उहो मुस्तक़बिल जे चैलेंजिस के मोह ॾियण लाइ आर्थिक तनज़ीमी सुधारो आहे। हीउ ढांचो जहिड़ी तरह बि क़ाइमु कयो वञे उनखे पंहिंजो नयनि ज़िम्मेवारियुनि खे ईमानदारी ऐं अज़म सां पूरो करणु घुरिजे। पाकिस्तान ऐं बहरीन विच में ज़राअत IT मसनूई सियानत फिनटेक ऐं ॿियनि शोबनि में सहकार वधाइण ते इतफ़ाक़। असांजे स्ट्रेटेजिक भाईवारी केतिरनि ई वरनि खां क़ाइमु आहे। पाकिस्तान ऐं बहरीन जा लाॻापा असांजे पुराणनि रिश्तनि जो मज़बूत थंभ आहिनि। असांजा लाॻापा सक़ाफ़ती मज़हबी गॾियल एतिराम ऐं एतमाद जे बुनियाद ते क़ाइमु आहिनि। बहरीन अचण जो मक़सदु पंहिंजनि लाॻापनि खे वधीक सघारो करणु आहे। दौरे जो मक़सदु इक़्तिसादी शोबनि में नई अॻभराई आहे। असां जूं ॻाल्हियूं निहायत ख़ुशगवार बामक़सद माहौल में थियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बहरीन जे शहर नाबा में कारोबारी बिरादरी जी तक़रीब खे ख़िताब संदसि चवण आहे त ॿिन्ही मुल्कनि में ज़राअत IT मसनूई सियानत फिनटेक ऐं ॿियनि शोबनि में सहकार ज़रूरी आहे। पाकिस्तान ऐं बहरीन हिक ई ख़ानदान जो हिसो आहिनि। वफ़ाक़ी आईनी अदालत कड़कोटा केस बाबति सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो कलअथम करार ॾींदे सिंध सरकार जी अपील मंज़ूर करे वरिती। जस्टिस अमीरुद्दीन ख़ान जी सरबराही में वफ़ाक़ी आईनी अदालत जी 3 रुकनी बेंच सिंध सरकार जी अपील ते ॿुधणी कई। एडिशनल एडवोकेट जनरल सिंध अदालत में मौक़िफ़ अख़्तियार कयो त जेके गाइडलाइन सिंध हाई कोर्ट ॾिनियूं उहे आइन तहत न हुयूं। एडिशनल अटॉर्नी जनरल चयो त पॉलिसी चोण जो इख़्तियार एग्जीक्यूटिव जो आहे। जस्टिस अली बाक़िर नजफ़ी रिमार्क्स न त एग्जीक्यूटिव पॉलिसी छोड़ उनजो ऐलान कंदा आहिनि। सिंध सरकार 31 मई 2023 जे सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल कई हुई। फ्लोर मिल्स मालिकान कणिक जे कोटा हासिल करण लाइ सिंध हाई कोर्ट सां राब्तो कयो हो। वफ़ाक़ी आईनी अदालत इनकम टैक्स केसिस में ख़ानगी बैंक जी दरख़्वास्त बि मंज़ूर कंदी। सिंध हाई कोर्ट जो हुकुम कलअथम करार ॾेई छॾियो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जीला मेमून पारां इतलात खाते के फिल्म ऐं मीडिया मनसूबा जल्द मुकमल करण जी हिदायत। कराची में इतलात खाते जे इजलास जी सदारत कंदे सीनियर सूबाई वज़ीर हिदायत कई त सूबे जे जारी मेगा प्रोजेक्ट्स ऐं तरक़ियाती कमनि खे वक़्त ऐं असराती अंदाज़ में आम कयो वञे। इतलात खाते जे पैदावार के जदीद घुर्जनि सां हम आहंग आम कयो वञे। इतलात खाते जे पैदावार के जदीद घुर्जनि सां हम आहंग करण ऐं टेक्निकल बयान के बहितर बणाइण लाइ ज़रूरी क़दम खयां वञनि। सूबाई हुकूमत चाहे थी त क़ौमी बयानिए
क़ौमी इतिहाद, अमुन, रवादारी ऐं तरक़ी जे क़दमनि खे फ़िल्मुनि, दस्तावेज़ी ऐं ॿियनि तख़लीक़ी मवाद ज़रिए सराइती अंदाज़ में पेश कयो वञे। मीडिया ज़रिए समाज में हाकारी पैगाम पकिड़ण जी ज़रूरत आहे। सिंध में पीपुल्स पार्टी जो गवर्नर हुअण घुरिजे। सूबनि में गवर्नर जे मुक़ररी खां अॻु पीपुल्स पार्टी मुतालबो कयो हो त सिंध में पीपुल्स पार्टी जो गवर्नर हुअण घुरिजे। सूबाई वज़ीर सईद गनी जूं धरती टीवी सां ॻाल्हियूं। चवे थो सिंध जे गवर्नर जी तब्दीली जी ॼाण नाहे। जेकॾहिं नून लीग सिंध में पंहिंजो गवर्नर मुक़ररु करणु चाहे थी त उन ते गौर कयो वेंदो। सिंध जी सियाहत खाते जे पूरे साल जी बजट 15 करोड़ रुपया आहे, जंहिंमें पघारूं पे ॾियणियूं पवंदियूं आहिनि। मोहनजो दड़ो ऐं बंबोर मां मिलियल नवारदात महफ़ूज़ आहिनि। सिंध म्यूज़ियम ऐं ॿियनि म्यूज़ियम्स में समूरियूं क़दीमी शयूं महफ़ूज़ आहिनि। वफ़ाक़ में हुक्मरान जमायत जे इत्तेहादी MQM खे घुरिजे त नेशनल म्यूज़ियम खे वापसि सिंध हुकूमत खे ॾियण में मदद करे। सियाहत ऐं सक़ाफ़त खाते जे सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह जा सिंध असेंबली में सवालनि जा जवाब। संदसि चवणु आहे त खाते वटि फंड घटि आहिनि, पर ॿियनि इदारनि जे सहकार सां सक़ाफ़त खाते पारां मुख़्तलिफ़ प्रोग्राम कराया पिया वञनि। सक़ाफ़त खाते पारां 1000 खां वधीक हक़दार फ़नकारनि, शाइरनि ऐं साज़िंदनि खे वज़ीफ़ो ॾिनो वञे थो। हिकु बि ग़लति नालो हुजे त वज़ारत तां इस्तीफ़ा ॾेई छॾींदुसि। पाकिस्तान तरफ़ा सख़्त क़दमनि ऐं सरहदनि जी बंदिश। अफ़गानिस्तान बदतरीन वाइशी ऐं इंतज़ामी बहरान खे मुंहुं ॾियणु लॻो। दहशतगर्दनि जी मदद में मसरूफ़ अफ़गान तालिबान अंदरूनी बहरान खे हल करण में मुकमल तौरु नाकाम थी विया। गॾियल क़ौमुनि जे रिपोर्ट मूजिबि अफ़गानिस्तान अंदरूनी बद इंतज़ामी ऐं बहरान सबबि सख़्त अदम इस्तेकाम जो शिकार आहे। अवाम बुनियादी ज़रूरतनि खां बि महरूम थी वियो आहे। गुरबत, ख़राब सहूलियतूं ऐं बेरोज़गारी अफ़गानिस्तान ते गैर मामूली दबाव विधो आहे। महदूद रसाई, पाबंदियुनि ऐं सख़्त सिक्योरिटी ख़तरनि जे अफ़गान औरतूं तमामु घणियूं मुतासिर थी रहियूं आहिनि। क़ाबिज़ अफ़गान तालिबान जे ज़िद अफ़गानिस्तान खे सख़्त अंदरूनी बहरान जे धुॿड़ में धिके छॾियो आहे। उत्तर वज़ीरिस्तान जे सलाहकारनि ऐं क़बाइली बुज़ुर्गनि जो अहम जरगो। सिक्योरिटी सूरतहाल ते तफ़सीली बहस। मीरान शाह में पाक फ़ौज जे इंतज़ाम हेठि सलाहकारनि ऐं क़बाइली बुज़ुर्गनि जो जरगो थियो। GOC मीरान शाह पारां अमुन क़ाइमु करणु ऐं क़बाइली बुज़ुर्गनि जे किरदार जी वाखाण। जरगे में उत्तर वज़ीरिस्तान जे सिक्योरिटी सूरतहाल, दहशतगर्दी जे ख़ात्मे ऐं फ़लाही कमनि ते ॻाल्हि ॿोल। क़बाइली अख़बारनि अमुन अमान बाबति तजवीज़ूं पेश कयूं। रियासती इदारनि सां सहकार जी ख़ातिरी। GOC मीरान शाह जो चवणु आहे त अवाम, सिविल इंसाबिया ऐं फ़ौज जी गॾियल सहकार सां ई दहशतगर्दी जो ख़ात्मो थी सघे थो। करुंडी में मुड़ुस खां खुले वठण लाइ कोर्ट वेंदड़ अखरीवासी औरत मुबैना तौरु अगवा। पीउ ते तशदुद। नारी जे वारसनि जो अखिरी चोदगी बहिरान हाईवे ते रंडकूं रखी धरणो रोड ब्लॉक। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त बिल्किस शहर मुड़ुस परवेज़ जर खां खुले लाइ दरख़्वास्त जी ॿुधणी ते सिविल कोर्ट फेस गॾु वञी रही हुई त रस्ते तां हथियारबंदनि खेसि अगवा करे विया। मुज़ामत ते बिल्किस जे पीउ क़ुर्बान शर खे तशदुद जो निशानो बणायो वियो। औरत जी ज़िंदगी खे ख़तरो आहे, खेसि बिना देर बाज़ियाब करे वञे। अमरीकी रियासत वाशिंगटन में व्हाइट हाउस वेझो फायरिंग में नेशनल गार्ड जा 2 एहलकार ज़ख़्मी। गिरफ़्तार शकी हमलावरनि अफ़गान शहरी निकितो। अमरीकी मीडिया मूजिबि व्हाइट हाउस वेझो हिकु शख़्स नेशनल गार्ड जे एहलकारनि ते फायरिंग करे ॾिनी। पुलिस मूजिबि फायरिंग कंदड़ हिकु शकी शख़्स खे हिरासत में वरितो वियो आहे। शकी शख़्स जी सुञाणप 29 वरनि जे अफ़गान शहरी रहमानुल्लाह लखवान तौरु थी आहे। रहमानुल्लाह 2021 में अमरीका आयो हो। फायरिंग वाक़े बाद व्हाइट हाउस जी आरज़ी तौरु बंदि कई वियो आहे। अमरीकी सदर वाक़े खे दहशतगर्दी करार ॾेई छॾियो आहे। संदसि चवणु आहे त बाइडन दौर में अफ़गानिस्तान मां अमरीका में दाख़िल थियल परॾेही जी ॿीहर जांच जो हुकुम ॾिनो वियो आहे।
ऐं बाडरे जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल सेकेंडरी में 11 ऐं 12 जा क्लास शुरू न थी सघिया। 2024 में स्कूल के हायर सेकेंडरी जो दर्जो ॾियण बाबति 11 साल खां स्कूल में प्रिंसिपल तोड़े लेक्चरर प्रोफेसर ऐं ॿियो स्टाफ मुक़ररु न थी सघियो। हायर सेकेंडरी स्कूल जी बिल्डिंग में फर्नीचर लाइब्रेरी समेत लेबोरेटरी जी सहूलियत पिणु मौजूदु न आहे। नई इमारत खंडनि में तब्दील दरियूं फर्नीचर केतिरा ई भेरा आयो पर चौकीदार न हुजण सबबि चोरी थी वियो। इमारत अॻियां ड्रब गाह फुटी वियो।